अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कातिब लिखे जी लायो लामालिफ सी असां सजण तीअं रहियो आहे रूह में। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुर्छ ताईं। जंहिंजा मां ॿुधिजे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 22 नवंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुर्छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। सहूलियतनि खां घणो परे बीठल आवाम पहिरें ॾींहं खां तोड़े जो करप्शन जूं दाहूं कंदो पियो अचे। तोड़े जो आवाम जा सॾ वरनाइण लाइ केर बि तयारु नाहे, पर हाणे आलमी इदारा बि इहो मञण ते मजबूर थिया आहिनि त वाक़ई करप्शन जी इंतिहा थी चुकी। हुकूमत में कहिड़ी बि चूंडियल पार्टी छो न हुजे, पर करप्शन या बदउनवानी जी बाज़ार गरम रहंदी आई आहे। हर हुकूमत दावाउनि जी दुनिया आबाद करे थी त संदसि राज में सभु कुझु सही आहे, पर हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि। अवामी सतह ते अवाम लाइ जोड़ियल इदारनि में को बि कमु पैसे खां सवाइ थियणु मुमकिन ई कोन्हे। हिन जदीद दौर में बि जॾहिं इदारनि जो कमु ऑनलाइन थी वियो आहे ऐं हर सतह ते शफ़ाफ़ियत खे तरजीह ॾिनी पई वञे, उते पाकिस्तान में लॻभॻि सभई इदारा माण्हुनि जे हथ वस आहिनि। उहे चाहिनि त रिश्वत वठनि या पैसे खां सवाइ कमु कनि, संदन मर्ज़ी आहे। पाकिस्तान में वधंदड़ करप्शन न रुॻो इदारनि खे नुक़सानु ॾिनो आहे, पर उन क़ौमी नाणे खे बि वॾो धकु रसायो आहे। जंहिं करे सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थी रही आहे। अहिड़ी रीति इदारनि जे हवाले सां मुल्की सतह ते जेके रिपोर्टूं पेश कयूं वेंदियूं आहिनि, से बि के बहितर न आहिनि। उन्हनि में पिणु करप्शन जे उहिञाणे सबूतनि खे पसी सघिजे थो। हाणे जॾहिं आलमी मालियाती इदारे IMF पिणु पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त पाकिस्तान में बदउनवानी वधी वई आहे, त उहा रिपोर्ट हितां जे हुक्मरानी इदारनि जूं अखियूं खोलण लाइ काफ़ी आहे। IMF पंहिंजी 186 सुफ़नि जी रिपोर्ट में चयो आहे त पाकिस्तान में हुकूमत जी हर सतह ते करप्शन जा ख़तरा मौजूदु आहिनि। सभ खां वधीक नुक़सानकार करप्शन ताक़तवर ऐं मराहत याफ़्ता हल्कनि जी आहे, जेके अहम मुआशी शोबनि ते असरअंदाज़ थियनि थियूं, जिन में रियासती मिल्कियत या रियासती स्पॉन्सर थियल इदारा शामिल आहिनि। IMF पंहिंजी 186 सुफ़नि ते ॿधल सख़्त रिपोर्ट में ॼाणायो आहे त पाकिस्तान में हुकूमत जे हर दर्जे ते बदउनवानी जा ख़तरा मौजूदु आहिनि। IMF इहो पिणु चयो आहे त सभिनी खां वधीक नुक़सानु ॾींदड़ करप्शन उहा आहे जेका ताक़तवर ऐं मराहतूं माणींदड़ हल्का अहम मुआशी शोबनि ते असरअंदाज़ थी कनि था, जिन में रियासती मिल्कियतनि या रियासती सरपरस्ती याफ़्ता इदारा बि शामिल आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान में बदउनवानी जे हक़ीक़ी मिक़दार जी जांच करण जो को बि भरोसे जोॻो तरीक़ो मौजूदु न आहे, पर क़ौमी एहतसाब ब्यूरो यानी नेब तरफ़ां सिर्फ़ु 2 सालनि में 5300 अरब रुपयनि जी रिकवरियूं इन मामले जा अहम इशारा आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त उहे रिकवरियूं बदउनवानी जे गॾियल मुआशी असरनि जो सिर्फ़ु हिकु पासो आहिनि। नाणे वारी वज़ारत इहा रिपोर्ट 3 महीननि जी देरि खां पोइ IMF जी शर्त ते जारी कई आहे त जीअं एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे ईंदड़ इजलास में 1.2 अरब डॉलरनि जे 2 क़िस्तनि जी मंज़ूरी ॾेई सघिजे। IMF अॻकथी कई आहे त बहितरीन हुक्मरानी जा सुधारा लागू थियण सां पाकिस्तान जी मैशत ईंदड़ 5 सालनि में 5 खां 6.5% ताईं इज़ाफ़ी GDP हासिल करे सघे थी। रिपोर्ट में पाकिस्तान जे बानी मोहम्मद अली जनाह जी 1947 जे ख़िताब जो हवालो ॾींदे चयो वियो त अॼु 17 सालनि खां पोइ बि बदउनवानी मुल्क जे मुआशी समाजी तरक़ी जे सभिनी खां वॾी रुकावट बणियल आहे, जेका सरकारी रक़म जी ज़ाया, मार्केट जे बिगाड़, गैर मुनसिफ़ाणी विरिछ, अवामी भरवसे में घटिताई ऐं सीड़पकारी में रंडक जो सबबु बणियल आहे। रिपोर्ट में दावा कई वई आहे त शहरी आम तौर ते सरकारी ख़िदमतनि खे हासिल करण जे लाइ रिश्वत ॾियण ते मजबूर थींदा आहिनि, जॾहिं त पॉलिसी साज़ी ते सियासी मुआशी अशराफ़िया जो गहरो असरु आहे, जेका सरकारी ताक़त खे ज़ाती मुफ़ाद लाइ इस्तेमालु कंदी आहे। अदलिया जूं कमज़ोरियूं
ऐं एहतसाबी इदारनि जी गैर मुसरियत बे बदउनवानी खे हथी ॾियनि थियूं। IMF 2019 में PTI जी हुकूमत वारे दौर दौरान खंड जे बरामद जी इजाज़त खे इन ॻाल्हि जो मिसाल करार ॾिनो त कहिड़ी तरह बाअसर कारोबारी इदारा ऐं सरकारी उहिदेदार पॉलिसियुनि खे पंहिंजे फ़ाइदे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। जांच रिपोर्टुनि मूजिबि शुगर मिल मालिकनि ज़ख़ीरा अंदोज़ी क़ीमतनि में मसनूई इज़ाफ़ो ऐं जाली अकाउंटनि जे ज़रिए मनी लॉन्ड्रिंग जहिड़नि क़दमनि सां अरबें रुपया कमाया, जॾहिं त आवाम क़ीमतनि जे बहिरान जो शिकार थियो ऐं शाहिदनि जे बावजूदि बहितर एहतसाब न थी सघियो। रिपोर्ट में ॼाणायो वियो त आवाम अदलिया खे मुल्क जे सभिनी खां वधीक बदउनवान इदारनि में शुमारु करे थो ऐं अदालती निज़ाम में अदम शफ़ाफ़ियत, कमज़ोर कारकर्दगी ऐं नाअहली इंसाफ़ जी फ़राहमी खे मुतासिर करे थी। IMF तजवीज़ में चयो त अदालती ऑफ़िसरनि जी कारकर्दगी ऐं इख़लाक़ी मयार जी निगरानी जो निज़ाम मज़बूत बणायो वेंदो। बैनुल अक़वामी मालियाती फ़ंड SIFC जे इख़्तियारनि, छूट ऐं शफ़ाफ़ियत ते सुवाल उथारिया। हिकु रिपोर्ट में सिफ़ारिश कई वई आहे त हुकूमत अहम सरकारी इदारनि में हुकूमती ठीकनि में ख़ासि मराइतूं ख़तमु करे SIFC जी फ़ैसिला साज़ी में शफ़ाफ़ियत वधाए ऐं हुकूमत जे मालियाती इख़्तियारनि ते सख़्त पार्लियामानी निगरानी कई वञे। उनखां अलावा इंसदादे बदउनवानी इदारनि में सुधारण करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। रिपोर्ट में जजनि जी मुक़ररी जे तरीक़ेकार में ताज़ो तब्दीलियुनि जो हवालो ॾींदे चयो वियो त जेकॾहिं शफ़ाफ़ उसूल न इख़्तियार कया विया त अदलिया जी आज़ादी ते ख़दशा वधी सघनि था। जजनि जी मुक़ररी लाइ वाज़े शफ़ाफ़ मेरिट ते ॿधल मयार वाज़े कयो वञे। IMF चयो त टैक्स निज़ाम जे ॾुखियाईनि, सरकारी ख़र्चनि, मालियाती इंतिज़ाम में कमज़ोरियूं, पब्लिक प्रोक्योरमेंट ऐं रियासती इदारनि जी निगरानी जी खोट मुल्क में बदउनवानी जा वॾा सबब आहिनि। रिपोर्ट मूजिबि बदउनवानी न सिर्फ़ु अवामी ख़िदमतनि खे मुतासिर करे रही आहे, पर मुआशी तरक़ी, सरमायाकारी ऐं क़ौमी वसीलनि खे बि बहितर इस्तेमाल में बि रुकावट बणिजी रही आहे। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त पाकिस्तान में मुस्तक़िल करप्शन जा सबब इदारा नज़र कमज़ोर निज़ाम ऐं बेज़ाब्तगियूं आहिनि। रिपोर्ट में ज़ोर ॾिनो वियो आहे त पॉलिसी साज़ उन जे अमल दरामद ऐं निगरानी मुकमिल तौर ते खुलियल, दस्तावेज़ी ऐं अवामी रसाई लाइक़ु थियणु घुरिजे। रिपोर्ट में इहो पिणु चयो वियो आहे त शफ़ाफ़ियत वधाइण, मालूमात ते रसाई बहितर करणु ऐं रियासती इदारनि सां गॾु सिविल सोसाइटी खे बि फ़ैसिला साज़ी में शामिलु करण सां हुकूमत में बुनियादी सुधारा अची सघनि था। रिपोर्ट में इहो बि वाज़ह चयो वियो आहे त हुकूमत वटि मालियाती इख़्तियारनि जो बेजा इस्तेमालु, जंहिंजे नतीजे में बजट में मंज़ूर थियल रक़म ऐं अमली तौरु ख़र्च कयल रक़म में वॾो फ़र्क़ु मिले थो, उन बाबति पार्लियामानी निगरानी बि न हुजण जे बराबरि आहे। अहिड़ी इख़्तियार पसंदी सियासी असर रसूख़ ऐं ज़िले सतह ते गैर बराबरी खे वधाए थी, जंहिं सबबि अवामी सीड़पकारी जो फ़ाइदो घटिजी वञे थो। पाकिस्तान जे टैक्स ऐं कस्टम निज़ाम खे इंतिहाई ॾुखियो, गैर शफ़ाफ़ ऐं घटि समझदारी सां हलंदड़ करार ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे टैक्स जी वसूली जा अंग न रुॻो घटि आहिनि पर हर साल घटिजंदा पिया वञनि। टैक्स कानूननि में बार बार तब्दीलियूं, इंतिज़ामी कमज़ोरियूं ऐं ॿिया वॾा मसइला पिणु आहिनि। अदालती ढांचो गैर मामूली तौरु ॾुखियो आहे, जिते न मुआइदनि जे मौसर निफ़ाज़ जी ज़मानत आहे, नई मिल्कियत जे हक़नि जे तहफ़ुज़ जी, पुराणा कानून अमल दरामद में देर ऐं अदालती अमलदारनि जी कारकर्दगी ऐं ईमानदारी बाबति ख़दशा सूरतहाल खे वधीक ख़राब करे रहिया आहिनि। जॾहिं त IMF इन ते पिणु ज़ोर ॾिनो आहे त सभिनी सरकारी ख़रीदारी अमलनि मां रिआयतूं ऐं ख़ासि इस्तिस्ना ख़तमु कया वञनि, ख़ासि तौर ते उहे मराहतूं जेके कुझु सरकारी इदारनि खे सिधी ठेकेदारी या ख़ासि तरीक़े सां कमु हासिलु करण लाइ ॾिनियूं वञनि थियूं, ऐं ईंदड़ 12 महीननि अंदरि सभिनी ख़रीदारी मामरनि खे गवर्नेंस प्रोक्योरमेंट सिस्टम ते मुंतक़िल कयो वञे। रिपोर्ट में इहो बि वाज़ह कयो वियो आहे त पाकिस्तान जी मईशत खे करप्शन, गैर शफ़ाफ़ पॉलिसियुनि, सियासी असर रसूख़ ऐं इंतिज़ामी कमज़ोरियूं सख़्तु नुक़सान पहुचाए रहियूं आहिनि। जेकॾहिं हुकूमत तजवीज़ कयल सुधारनि ते संजीदगी सां अमल करे त उन सां न सिर्फ़ु हुकूमत में बहितरी अची सघे थी, पर इक़्तिसादी वाध बि निमाया तौर ते वधी सघे थी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं
IMF जी रिपोर्ट जो चूंड हिस्सो हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं हीअ सफ़र सफलता माणे सघे। हिन सफ़र में असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नामियारे शाइर ख़लील कुंभार केॾी न सुहिणी ॻाल्हि कई। कंहिं वाक़िए बाबति अॼु हिकिड़े दोस्त खां पुछियमि सच छा आहे। हुन ॿुधायो सच हीअ आहे। चयमि पोइ सच ॻाल्हाई छो नथो। चयाईं माण्हू गारियूं ॾींदा। चयमि माण्हू गारियूं ॾींदा उन करे सच ॻाल्हाइणु छॾे ॾिजे। चयाईं ॿेली मूं में बर्दाश्त करण जी ताक़त कोन्हे। हाणे असीं हिकिड़े अहिड़े दौर में जी रहिया आहियूं जॾहिं मक़बूल बयानीअ जे साम्हूं सच ॻाल्हाइण जी कंहिं में बि ज़रूरत न आहे। उन करे जो कूड़े पर मक़बूल बयानीअ सां गॾु हिकिड़ो हुजूम बीठो आहे। उहो हजूम अव्हांखे सच ॻाल्हाइण ते गारियूं ॾींदो। असीं सभु सच ॼाण जे बावजूदि बि मक़बूल कूड़ सां गॾु बीहण ते मजबूर आहियूं। असीं पंहिंजा उहे मुआशरती उसूल वञाए रहिया आहियूं जंहिंमें चइबो हो त लठ भाव जे पारां खणबी पर ॻाल्हि ख़ुदा करणु कबी। अॻे सची साख बि कोन खणबी हुई, हाणे कूड़ी तोहमत खणंदे बि देरि नथा करियूं। ईअं त पोइ नेठि आख़िर सच बेवक़्त थी वेंदो ऐं उन सां गॾु सचाई बि गुम थी वेंदी। वक़्ती तौर ते रोशेबाज़ी हली वेंदी पर सचाई जी गुमशुदगी सुभाणे अव्हांजा बचा बि खाई वेंदी। उन करे ॾिठे मां बि ॾिसण जो रिवाजु सलामत रहणु ॾियो त बहितरु आहे। कराची जो यूनिवर्सिटी रोड हाणे आज़माइशी मैदान बणिजी वियो आहे जे उनवान हेठि लाहूत तारिक अबड़ो लिखे थो। कराची उहो शहरु आहे जंहिं बाबति मशहूरु आहे त उहो कॾहिं बि न सुम्हंदो आहे। कराची में हिकिड़ो त पाणी जो समुंडु आहे जॾहिं ॿियो समुंडु गाॾियुनि जो बि आहे जेको ॾींहुं राति वहंदो रहे थो। कराची में जेतिरो ट्रैफ़िक जो दॿाउ आहे उन हिसाब सां रस्तनि जो हाल बुरो आहे। रोडनि रस्तनि ते अक्सर ट्रैफ़िक जाम थिए थी ऐं उन थकाईंदड़ सूरत हाल में दिलि जी धड़कन वधण सां गॾु बेचैनी जो अहसासु बि वधे थो ऐं दिमाग़ जूं शरियानूं प्रेशर में भरिजी वञनि थियूं। पाण यूनिवर्सिटी रोड जो मिसाल था वठूं। यूनिवर्सिटी रोड हाणे आम रस्तो न आज़माइशी मैदान बणिजी वियो आहे। रेड लाइन BRT प्रोजेक्ट जंहिंखे एशियन डेवलपमेंट बैंक जुज़वी तौरु माली सहारो ॾिनो ऐं उन ज़रिए आम मुसाफ़िरनि सां सहूलियत ऐं सुख जो वाइदो कयो वियो हो, पर ख़र्च 79 अरब रुपयनि खां वधी 103 अरब ताईं पहुचणु ऐं कम बीठल हुजण सबबु उहो वाइदो हाणे हिकु धुंधले ख़्वाब जियां लॻे थो। हीअ रोड हाणे अॻियों नूर बि वञाए वेठो आहे ऐं अॻे नूर खां बि चट थी उतां गुज़रंदड़नि लाइ रोज़ु हिकु न खुटंदड़ अज़ियत जो कारण बणिजी वियो आहे। मां पाण हिन रोड जो रोज़ानो जो मुसाफ़िर आहियां। मूं लाइ इहा देरि रुॻो तकलीफ़ न आहे पर ज़हनी सिहत खे बि खाही में धिकी रही आहे। जेको सफ़र अॻु जेल चौक खां हसन स्क्वायर ताईं 15 मिंटनि में तइ थींदो हो उहो हाणे रश में 1.5 कलाक ताईं वधी वियो आहे। मसइलो रुॻो मुख्य रस्ते ताईं महदूद न आहे पर भरपासे वारा घणा रोड बि बर्बाद थी विया आहिनि जंहिंजे करे ट्रैफ़िक जाम जो सिलसिलो वधे थो ऐं माण्हुनि वटि आसान सफ़र लाइ को बि मुतबादिल रस्तो न आहे। रोज़ानो जो सफ़र हाणे अज़ाब बणिजी वियो आहे जेको ॾींहुं शुरू थियण सां ई माण्हू जी तवानाई ऐं हौसले खे ख़तमु करे छॾींदो आहे। सुबुह सां ट्रैफ़िक में फासण जो टेंशन ज़हन जी मुस्तक़िल परेशानी बणिजी वियो आहे। मिटी जा ढेर, खोटियल खूह ऐं गाॾियुनि जो दूंहुं इहे सभु इंसानी ज़हन ऐं जिस्म खे सख़्तु थकावट जो सबबु बणाए रहिया आहिनि। थकावट, बेज़ारी ऐं बेसकूनी रोज़ जो मामूल थी वई आहे। हिन ॾुखे सफ़र जा ज़हनी परेशानी सां गॾु माली नुक़सान बि एतिरा ई गर आहिनि। घणो ई अजायो तेल सड़णु, टुटल रोड ते गाॾियुनि खे थींदड़ नुक़सान, सभु बार मरम्मत कराइण वग़ैरह हिकु अहिड़ी गणती बणिजी विया आहिनि जेका अॻी महांगाई में पीसजंदड़ कराची वासियुनि लाइ बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। रिपोर्टुनि मूजिबि कराची वासी हर साल लॻभॻि 687 मिलियन अमरीकी डॉलर रुॻो ट्रैफ़िक जाम जे करे वञाइनि था। समाजी तौरु ही देरि घरनि जी फ़िज़ा में बि ज़हर वांगुरु दाख़िल थी वई आहे।
जिन लम्हनि में सकून ऐं मुहबत हुअणु घुरिजे उहे ई हाणे देरि ऐं थकावट में तब्दील थी विया आहिनि। शागिर्द यूनिवर्सिटियुनि में पहुचनि था त अॻी ज़हनी तौरु थकिजी चुका हूंदा आहिनि। जॾहिं उस्ताद या अमले जा माण्हू घर मोटंदा आहिनि त थकावट ऐं बेज़ारी में जकड़ियल हूंदा आहिनि। यूनिवर्सिटी रोड जेको कॾहिं ज़िंदगी ऐं मौक़नि जो रस्तो हो, हाणे रुगो बर्दाश्त करण जहिड़ो ॿार बणिजी वियो आहे। अदब असांखे सेखारे थो त माहौल किरदारु ठाहे थो, पर हिते मिटी जा ककर, हारनि जा शोर ऐं बेइंतहा अफ़रा तफ़री रोज़ाननि जो सबक़ु बणिजी विया आहिनि। सवालु इहो आहे त हिन देरि जो सबबु कहिड़ो आहे। रेड लाइन प्रोजेक्ट मुकमिल थियण खां पोइ रोज़ानो लॻभॻि 3,20,000 मुसाफ़िरनि खे सहूलियत ॾींदो, पर जेसिताईं रोड ठहंदो ऐं ट्रांज़िट हलणु लॻंदो, एसिताईं माण्हू रोज़ानो ख़ामोशी सां अज़ाब भोॻे रहिया हूंदा। हाणे वक़्तु अची वियो आहे त हुकूमत, ठेकेदार ऐं माली इदारा गॾिजी कम खे तेज़ कनि ऐं तकलीफ़ जे शिकार माण्हुनि लाइ आर्ज़ी रिलीफ जा क़दम खणनि। बहितर डाइवर्शन सिग्नलनि जे सुधार ऐं आर्ज़ी रस्तनि जी हमवारी खे यकीनी बणाइण सां न रुगो ट्रैफ़िक जो सिस्टम बहितर थींदो, पर हज़ारे माण्हुनि जी ज़हनी परेशानी ऐं संदन अजाया ख़र्च बि घटिजी सघंदा। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं लाहूत तारिक अबड़ो जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध में कम जी पीड़ाई जेका अक्टूबर महीने में शुरू करणी हूंदी आहे, उहा नवंबर महीने जी पिछाड़ी पहुचण बावजूदि शुरू थी नाहे सघे। सिंध इंतिज़ामिया पंहिंजी नाअहली ऐं पासमा जे दबाव ते गोॾा खोण जो हर साल जो रिकॉर्ड रखे थी। हिन सीज़न में बि साॻी वाट वरिती वई आहे। सिंध जे आबादगारनि तरफ़ां कमनि जी पीड़ाई शुरू न करण ख़िलाफ़ु 24 नवंबर ते हैदराबाद प्रेस क्लब आॾो एहतजाज करण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जो शुगर केन बेल्ट मुस्तक़िल तौर ते मसइलनि जो शिकार रहियो आहे। हर सीज़न में तकरार कमनि जे अॻितां शुरू थींदो आहे ऐं वक़्त ते पीड़ाई न थियण ऐं आबादगारनि जे एहतजाजनि ते वञी दंग कंदो आहे। सिंध हुकूमत शुगर मिल मालिकनि अॻियां बेवस हूंदी आहे। सिंध हुकूमत पारां कमनि जा सरकारी अघ मुक़ररु करण लाइ शुगर केन बोर्ड जे इजलास में बिना कंहिं नतीजे जे ख़तमु थी विया आहिनि। शुगर केन एक्ट जी मौजूदगी जे बावजूदि सिंध हुकूमत कमनि जो न इमदादी अघ मुक़ररु करे सघी आहे, न ई पीड़ाई शुरू कराए सघी आहे। पासमा हर सीज़न में आबादगारनि खे कमनि जे अघ मुक़ररु करण में रुकावट बणिजंदी आहे। जॾहिं हुकूमत कमनि जो सरकारी अघ मुक़ररु कंदी आहे त उहो बि शुगर मिल मालिक आबादगारनि खे ॾियण लाइ तयारु न हूंदा आहिनि। पीड़ाई में देरि सां आबादगारनि खे वॾो नुक़सानु इहो पिणु आहे त कमनि जी कटाई खां पोइ उन ज़मीन ते कणक जी पोखाई थी सघंदी आहे, पर कमंद बीठल हुजण जे करे कणक पोखिजी न सघंदी आहे। अहिड़ी रीति आबादगारनि खे हिकु फसल जो नुक़सानु थींदो आहे। कटाई देरि सां थियण जे करे कमनि जो वज़न घटिजी वेंदो आहे, जंहिंसां पिणु आबादगारनि खे माली नुक़सानु पवे थो। सिंध जे ज़रई शोबे जा तमामु घणा बहरान आहिनि, जिन मां घणाई अहिड़नि बहरान जी आहे जेके ग़लति इंतिज़ामी फ़ैसिलनि सबबु जनम वठी रहिया आहिनि। हुकूमत बहरान ख़तमु करण बदिरां बहरान पैदा करण में किरदारु अदा करे रही आहे। पंहिंजे हिन समाज खे मनशात खाई रही आहे। मायूसी, मनशात ऐं नफ़्सियाती तबाही जो आलिमियो आख़िर कंहिंखे दाह ॾिजे। इन समूरी सूरत हाल ते नौजवान लेखक वकार अली मेमण लिखे थो, सिंध जी हवा में हमेशह फ़न, फ़िक्र, सुफ़ियाणी सोच ऐं इल्म जी ख़ुशबू रचियल रही आहे। हीअ सरज़मीन शाइरनि, मुफ़करनि ऐं सच जी ॻोल्हा कंदड़ पांधीड़नि खे जनमु ॾींदी आई आहे, पर अफ़सोस त साॻी सिंध अॼु हिकु नए ज़ख़्म, हिकु नई तबाहकारी, हिकु नए इल्मी ऐं नफ़्सियाती बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे। हर ॾींहुं में का न का ॾुख जी ख़बर साम्हूं अचे थी त फिलाणे ॻोठ में नौजवान ज़िंदगी जो अंत आणे छॾियो, फिलाणे कॉलेज जो शागिर्द आइस जो आदी थी वियो, या कंहिं ग़रीब पीउ नशे जी हालति में पंहिंजनि मासूम ॿारनि जो क़त्ल करे छॾियो। अहिड़ियूं ख़बरूं अॻु कॾहिं कॾहिं ॿुधिबियूं हुयूं, पर हाणे इहे आम थी वियूं आहिनि। ऐं उनखां वधीक ख़ौफ़नाक ॻाल्हि इहा आहे त समाज बेहसी सां उन्हनि ॾांहुं ॾिसणु लॻो आहे। सिंध जा तालीमी इदारा बि नौजवाननि खे सिर्फ़ु किताबी इल्म त ॾियनि था,
पर तरबियत, कैरियर गाइडेंस, ज़हनी क़ुवत, ज़िंदगी जे अहजन खे मुंहुं ॾियण जो हौसलो ऐं शख़्सियत जी तमीर जहिड़ियूं बुनियादी ज़रूरतूं मुकमिल तौरु नज़रअंदाज़ थियल आहिनि। शागिर्द ॾींहं राति पढ़ी इम्तिहान पास कनि था, पर हक़ीक़ी दुनिया जे दबाव, मसइलनि ऐं ज़िम्मेवारियुनि खे मुंहुं ॾियण जी सघ नथा रखनि। जॾहिं नौजवान हक़ीक़ी ज़िंदगी तरफ़ विख वधाइनि था, तॾहिं हू पाण खे मायूस ऐं नाउमेदी महसूसु कनि था। अॼु सिंध में नफ़्सियाती बीमारियूं जहिड़ो कि डिप्रेशन, एंज़ाइटी, एहसास कमतरी ऐं ज़हनी दबाव हिकु ख़ामोश वबा बणिजी चुकियूं आहिनि, पर न उन्हनि जे इलाज जूं सहूलियतूं आम आहिनि, न समाजी क़बूलियत ऐं नई आगाही। जॾहिं को नौजवान ज़हनी तकलीफ़ जो ज़िक्र करे थो त मुआशिरो खेसि कमज़ोर, बेहिम्मत या ड्रामेबाज़ चवंदो आहे। केतिरा ई नौजवान इलाज कराइण बदिरां बदनाम थियण खां डिॼी चुप थी वञनि था ऐं उहा ख़ामोशी संदनि अंदर खे आहिस्ते आहिस्ते ख़तमु करे छॾे, बेवस थियो पवनि। इन सूरतहाल खे वधीक भयानक बणाइण में मनशात बि अहम किरदारु अदा करे रही आहे। आइस, चर्स, सफ़ीना ऐं हीरोन हाणे न रुॻो शहरनि पर ॻोठनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि ऐं स्कूलनि ताईं पहुची चुकियूं आहिनि। केतिरा ई नौजवान ज़हनी दबाव, बेरोज़गारी, मायूसी या घर जे तकरारनि सबबि नशे जो सहारो वठी वेहनि था ऐं आहिस्ते आहिस्ते उन्हनि जो ज़हन जिस्म ऐं मुस्तक़बिल तबाही ॾांहुं वधे थो। कानून लागू कंदड़ इदारा कॾहिं कॾहिं कार्रवाई कनि था, पर वॾा नेटवर्क ऐं मंशा जा वापारी बेख़ौफ़ पंहिंजो धंधो जारी रखंदा आहिनि, जेको ईंदड़ नसल लाइ ज़हर खां घटि न आहे। असल मसइलो सिर्फ़ु बेरोज़गारी या मंशात न आहे, मसइलो समाजी बेअसी, ख़ानदान जो टुटणु, दबाव, गुरबत, इज़त जो ख़ौफ़ ऐं हिक ॿिए खे न सम्झण बि आहे। वालदेन वटि वक़्तु न आहे, उस्ताद वटि तवजह न आहे, हुकूमत वटि तरजीह न आहे, समाज वटि अहसासु न आहे। नतीजे तौरु नौजवान अंदरूनी जंग में अकेला विढ़ी रहिया आहिनि। कॾहिं कॾहिं हिकु नौजवान खे पंहिंजे वजूद खे बचाइण लाइ रुॻो हिकु हमदर्दी, हिकु सम्झ या हिकु सहारो घुरिबल हूंदो आहे, जेको खेसि न घर मां मिले थो, न उस्ताद खां, न दोस्तनि खां ऐं न ई हुकूमत खां। उन्हनि सभिनी तकलीफ़ुनि बावजूदि उमेदु मुकमल तौर ते ख़तमु न आहे। सिंध में अॼु बि केतिरा नौजवान, उस्ताद, समाजी कारकुन, लेखक ऐं बाशूर माण्हू तब्दीली लाइ विढ़ी रहिया आहिनि। जेकॾहिं समाज गॾिजे, हुकूमत संजीदगी सां क़दम खणे ऐं इदारा पंहिंजो किरदारु निभाइनि त तब्दीली मुमकिन आहे। सिंध खे मर्कज़नि, नफ़्सियाती इलाज, मनशात ख़िलाफ़ हक़ीक़ी मुहिम, कैरियर काउंसलिंग, रोज़गार जे मौक़नि, नौजवान लाइ स्कीमनि ऐं तालीमी इदारनि में तरबियत जहिड़ियुनि सहूलियतुनि जी सख़्तु ज़रूरत आहे। आख़िर में इहा हक़ीक़त सम्झणु घुरिजे त सिंध जो मुस्तक़बिल उन्हनि नौजवाननि सां जुड़ियल आहे, जेके अॼु उंदाहियुनि में रोशनी ॻोल्हे रहिया आहिनि। जेकॾहिं असां अॼु उन्हनि जो हथु न वरण ॾियूं त सुभाणे असां वटि रुॻो ख़ाली नज़रूं, भॻल उमेदूं ऐं विसरियल ख़्वाब रहिजी वेंदा। जॾहिं को नौजवान पाण खे ख़तमु करे थो, तॾहिं रुॻो हिकु जान नथी वञाइजे, पर हिकु ख़्वाब, हिकु उमेद ऐं पूरी क़ौम जो मुस्तक़बिल साणस गॾु दफ़न थी वञे थो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं वक़ार अली मेमण जो लिखियल लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त हीअं ॼाणूं था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था हीउ सफ़र सफलता माणे, इन लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। हिन सफ़र में अचो, असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं हीउ सफ़र सफलता माणे सघे। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु दोस्तनि खे बि चओ त हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजनि। प्रोग्राम सोच वीचार में हाणे अज़ीम ॾाहे इंसान, नाम्यारे आलम अदीब, शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे खे भेटाइण जा गुलाब अचूं था। अॼु शमसुल उलमा अलामा दाऊद पोटे जी वरसी मल्हाई पई वञे। सिंध जे वॾे आलिम, मुदबर, तालीमी माहिर ऐं लतीफ़ शनास अलामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जी 22 नवंबर
ते वरसी मल्हाई वेंदी आहे। सिंध जे हिन लाइक़ु फर्ज़ंद मार्च 1894 ते जनम वरितो, जॾहिं त संदसि वफ़ात 22 नवंबर 1958 ते थी। संदसि आख़िरी आरामगाह भिटशाह ते आहे। हिन साहिब भिटशाह में रही लतीफ़ साईं जो गंज रिसालो नए सिर लिखियो। जॾहिं त अलामा दाऊद पोटो पंहिंजी आत्म कहाणी में लिखे थो त फेबरवरी 1952 ते गंज शरीफ़ लिखण लाइ भिटशाह पहुतो, जिते उन वक़्त जे सजादा नशीन हुनखे रहण लाइ हिकु कमरो ॾिनो। अलामा दाऊद पोटो साहिब लिखे थो त सैयद ग़ुलाम शबीर शाह जी मार्फत वॾी ओताक़ तमर फ़क़ीर जे गादी जे सरवाण गंज शरीफ़ कुझु शर्तनि ते फ़राहम कयो, जेके हुआ पट ते वेही उन रिसाले जो मुतालो कयो वेंदो ऐं कुर्सी या टेबल ते वेही न। गंज खे वॾी ओताक़ खां कंहिं बि सूरत में ॿाहिरि न नियो वेंदो ऐं राति थियण खां पहिरीं उनखे साॻी संदूक में बंदि कयो वेंदो ऐं साॻी जाइ ते नवाज़ फ़क़ीर अॻियां रखियो वेंदो। अलामा साहिब लिखे थो त मूं सभु शर्त मञा। उन बाद गंज शरीफ़ मूंखे ॾिनो वियो। जॾहिं हीअ किताबु मूं ॾिठो त गदगद थी वियुसि। उन बाद पंहिंजे कम खे लॻी वियुसि। अलामा दाऊद पोटो साहिब लिखे थो त ठीकु उन साल यानी 1952 में को शाहींग राति जो लतीफ़ साईं जे रोज़े मथां लॻल सोन जो नील लाइ खणी वियो। जंहिं बाद सॼो ॻोठु दरगाह ते गॾु थी वियो ऐं सभु ॾुखायल हुआ। मूंखे पिणु घणो मलाल थियो। चोथों हुकम मुंहिंजे भिटशाह में मौजूदगी दौरान थियो। दाऊद पोटो साहिब वधीक लिखे थो त 14 अप्रैल खां 30 मई 1952 ते मोकल वरितमि ऐं अप्रैल ते ॿीहर भिटशाह पहुची रिसाले जो बाक़ी रहियल कमु पूरो कयमि। मुंहिंजो वालिद मरहूम सैयद हुसैन शाह तमामु सुरीलो ऐं ॼाणू राॻई हो। हर सूमर जी राति साईं ग़ुलाम शाह मरहूम सां गॾिजी राॻ ॻाईंदो हो ऐं संदसि यानी मुंहिंजे वालिद साहिब जो चवणु आहे त आऊं वॾी ओताक़ में दाऊद पोटे साहिब खे बैत ॿुधाईंदोसि ऐं लिखंदो वेंदो हुउसि। उहे बैत अलाए केॾांहुं विया, छो त ॿुधण में आयो आहे त जेको मसवदो अलामा दाऊद पोटे साहिब लिखियो हो उहो मंज़र आम ते अची न सघियो। 22 नवंबर 1958 ते अलामा साहिब गुज़ारे वियो। तदफ़ीन में सादात लतीफ़ खां अलावा मखदूम मोहम्मद ज़मा तालिबल मौलाई ॿिनि घणनि अदीबनि शिरकत कई। अलामा दाऊद पोटे जो मज़ार लतीफ़ साईं जे रोज़े जी सिरांदी खां आहे। हीअ क़बर संस घरवारी ख़दीजा ख़ानम दाऊद पोटे जोड़ाई। अफ़सोस जो हिन वॾे आलम जी वरसी वॾे पैमाने ते नथी मल्हाई वञे। न वरी वफ़ात वारे ॾिहाड़े संस मज़ार ते को माण्हू अची गुलनि जी चादर चाढ़े कुल पढ़े थो। संदसि वफ़ात खां पोइ कुझु साल बेगम ख़दीजा ख़ानम ईंदी हुई। अलामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे बाबति डॉक्टर परवीन मूसा मेमण लिखे थी। डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जो जनम 25 मार्च ते दादू जे ॻोठु टल्टी में थियो। बुनियादी तालीम ॻोठ मां हासिलु करण बाद सिंध मदरसतुल इस्लाम मां मैट्रिक कयाई। MA खां पोइ कैम्ब्रिज यूनिवर्सिटी मां PhD जी डिग्री हासिलु कयाई। दाऊद पोटो केतिरनि किताबनि जो मुसनिफ़ हो। खेसि अंग्रेज़ी, सिंधी, अरबी ऐं फ़ारसी ॿोलियुनि ते मुकमिल दस्तरस हासिलु हुई। संदसि तहक़ीक़ी मकाले जो मौज़ू अरबी शाइरी ते फ़ारसी ॿोली जो असरु आहे। पाण मज़मून नवीसी ऐं मकाला निगारी में वॾो कमु कयो अथसि। लतीफ़ शनासी में लिखियल मकाला अहमियत जोॻा आहिनि, जे घणे भाङे किताब मज़मून ऐं मकाला में सहेड़ियल आहिनि। डॉक्टर साहिब जे छपियल किताबनि में तारीख़ मासूमी फ़ारसी में, चचनामो फ़ारसी में, शाह जो रिसालो डॉक्टर गुरबख्शानी सां गॾु, शाह अब्दुल करीम बुलड़ी जो अहवाल, सुराह गुल इबियात सिंधी, मिनहाजुल आशिकीन, कलाम गिरहोड़ी, मुंहिंजी मुख़्तसर आत्म कहाणी ॿिया आहिनि। पाण शाह जो रिसालो अलॻि तरतीब ॾिनाऊं। हू हिकु कुड़मी जो ॿारु हो, पर पंहिंजे महिनत ऐं इल्मी शौक़ सां डॉक्टर थी शमसुल उलमा जे दर्जे ते पहुतो। सिंध जी तालीम लाइ पाण पतोड़ींदड़ डॉक्टर दाऊद पोटो तालीम खाते में DPI डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्टर मुक़ररु थियो ऐं आख़िर में सिंध ओलह पाकिस्तान में पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर पिणु मुक़ररु थियो। खेसि दरसी किताबनि जी बहितर मवाद जो वॾो उनो हूंदो हो। संदसि मुताबिक़ त सिंध में बहितरीनु निसाब हुअणु घुरिजे। डॉक्टर साहिब जा कुझु अहम मकाला सिंधी में इंटरमीडिएट ऐं डिग्री क्लासनि जे सिंधी निसाब में आहिनि, त ॿिया किताब पिणु हायर एजुकेशन लाइ काराइत आहिनि। अलामा साहिब खे सिंधी ॿोली ऐं अदब सां तमामु घणी मुहबत हुई। शाह करीम
ख्वाजा ज़मा ऐं गिरहोड़ी ते लिखियल संस मुक़दमा ॾिसण सां दाऊद पोटे जी इल्मे जो मुतरफ़ थियणो पवे थो। शाह भिटाई जो आशिक़ हो ऐं संदसि भरिसां मदफ़ून आहे। संदसि किताब मज़मून मकाला में कुल 40 अदबी ऐं तहक़ीक़ी लेख आहिनि जेके सिंधी इल्म अदब जी तारीख़ जो अहातो कनि था, जंहिंमां सिंधी नसर ऐं नज़म जी ॼाण मिले थी। हीअ किताब 5 हिसनि में विरहायल आहे। पहिरियों भाङो सिंधी अदब ऐं शाइरी आहे, जंहिंमें कुल 11 मज़मून आहिनि, जिन में क़दीम शाइरी ख़ासि तौर काज़ी काज़न, शाह करीम, शेख अब्दुर्रहीम गिरहोड़ी ऐं मेवन ईसा खां सवाइ बेकस, मिर्ज़ा कलीच बेग, हकीम फ़तेह अहमद सेवाणी जी सवाने सां गॾु संदसि इल्मी ऐं अदबी काविशनि खे साराहियो वियो आहे। ॿियो भाङो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सवाने ऐं शाइरी जे फ़लसफ़े जे बारे में आहे, जंहिंमें कुल 17 लेख शाह साईं जे सवाने ऐं कलाम जे बारे में आहिनि। 18 मज़मून तमर फ़क़ीर जे बारे में आहे। तमर शाह जे कलाम जो कातिब हो ऐं पाण मदीनतुल मुनव्वरा में खजी जे वण हेठां पैदा थियो। संदसि नालो तमर माना खारक उन्ही करे रखियो वियो। माइटनि ही ॿार रूहानी तरबियत लाइ शाह साईं जे हवाले कयो। हिन सवाने मज़मून में तमर जे शाइराणे कलाम उन इंतख़ाब बि ॾिनल आहे। शाह जे बारे में मज़मून अहम मौज़ूअनि ते आहिनि, जीअं शाह जी अज़मत, संदसि शाइरी में सूफ़ियाणो रंग, वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो, तक़दीर ऐं तदबीर जो मसइलो। शाह जी नज़र में इंसान जो तस्वर, गंज जो मुतालियो, शाह जो सुर सारंग, शाह जे रिसाले जा क़दीम नुस्ख़ा, कलमी नुस्ख़ा, रिसाले जा गुम थियल बैत वग़ैरह। शाह जी अज़मत जे उनवान हेठि शामिल मज़मून में अलामा साहिब डॉक्टर सोरली जी तहक़ीक़ जो मिसाल ॾिनो आहे, जंहिंमें 6 ॿोलियुनि जे 13 शाइरनि जो इंतख़ाब शाह जे कलाम सां भेटे खेनि उत्तम ॼाणायो आहे। उन खां सवाइ पाण शाह जे कलाम जी अज़मत खे संस वतन परस्ती, तसौफ़, बुज़ुर्गी, तमसीली शाइरी ऐं ॿोली जी वुसअत खां सवाइ अनेक ख़ूबियुनि सां बयानु कयो अथसि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारी लेखिका डॉक्टर परवीन मूसा मेमण जो लेख। ही भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे खे। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे। इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन